ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। सिंध में बंद पयल स्कूल खोलण लाइ प्लेसमेंट प्लान तहत 2587 उस्तादनि जूं बदिलियूं। नोटिफिकेशन जारी। उस्तादनि जी खोट सबब बंद स्कूल खोलिया विया आहिनि। तालीम खाते जो इहो चवणु आहे, सिंध में उस्तादनि जी खोट सबब को बि स्कूल बंद न रहंदो। उस्तादनि जी प्लेसमेंट कमेटीअ जे तजवीज़ुनि तहत बंद स्कूलनि में उस्तादनि जी खोट पूरी कई आहे। 2587 उस्तादनि खे बंद स्कूलनि में मुक़रर कयो वियो आहे। उस्तादनि खे संदनि रिहाइशी तालके में मुक़रर कयो वियो आहे। मेरिट ते 60,000 खां वधीक भर्तियुनि जी मदद सां स्कूलनि में उस्तादनि जी दस्तियाबीअ जो अमल मुमकिन हो। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहियूं। सिंध में बंद पियल स्कूल खोलण लाइ प्लेसमेंट प्लान तहत 2587 उस्तादनि जूं बदिलियूं। नोटिफिकेशन जारी कयो वियो। उस्तादनि जी खोट सबब बंद पियल स्कूल खोलिया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद मीर तोखां। जी शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु खां वठी समूरी सिंध में स्कूल खुली विया आहिनि। उन हवाले सां सिंध जे तालीम खाते पारां सिंध में बंदि पियल जेके स्कूल आहिनि, जेके मुकमल तौर बंदि थियल आहे, उन्हनि खे खोलण लाइ प्लेसमेंट प्लान तहत 2587 उस्तादनि जूं बदिलियूं कयूं वियूं आहिनि। तालीम खाते तरफ़ां अहिड़ो नोटिफिकेशन पिणु जेको आहे उहो जारी कयो आहे। इन पारां जॾहिं तालीम खाते जे पारां सिंध में तालीमी सुधारनि खे नज़र में रखंदे ऐं तालीम जे लाइ अहम तरक़ी हासिल करण लाइ स्कूलनि में उस्तादनि जी खोट खे पूरो कयूं पिया। जॾहिं त सिंध जे तालीम वारे वज़ीर सैयद शाहदार हुसैन शाह जो चवणु आहे त सिंध में उस्तादनि जी खोट सबब को बि स्कूल हाणे बंदि न हूंदो ऐं उस्तादनि जी प्लेसमेंट कमेटी तहत असां तजवीज़ वठी ऐं उन्हनि बंदि पियल स्कूलनि खे खोलाइण लाइ खोट पूरी उस्तादनि जी जेका खोट हुई उनखे पूरो करण लाइ ही कमु कयो आहे ऐं नोटिफिकेशन पिणु जारी कयो आहे। ऐं जॾहिं त 2587 उस्तादनि खे उन्हनि स्कूलनि में हिन वक़्तु मुक़ररु करे वरितो आहे। तालीम खाते जे उस्तादनि खे संदनि रिहाइशी तलकनि में मुक़ररु कयो आहे त जीअं उहे उस्ताद स्कूलनि में वक़्त ते पहुची सघनि। जॾहिं त तालीम खाते पारां इहो चयो वञे त मेरिट जी बुनियाद ते 60,000 खां वधीक भर्तियुनि जी मदद तहत स्कूल खोलियासीं, जेके जिन में हिन वक़्तु तालीम जो जेको अमल आहे उहो दस्तियाब आहे। जॾहिं त सिंध जे तालीम वारे वज़ीर पारां इहो चयो वियो आहे त साल 2024 ऐं 25 में हाज़िरी जेका हूंदी इंशाअल्लाह 50% खां मथे हूंदी। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त अॼु 15 अगस्त ते जॾहिं स्कूल खुलिया आहिनि त उन्हनि में हाज़िरी जेका आहे उहा तमामु घटि नज़र आई। सिंध जे तालीम खाते पारां इहा दावा कई वई त 50% खां मथे स्कूलनि में ॿार ईंदा, पर अॼु 15 अगस्त हुजण बावजूदि स्कूलनि में 50% खां घटि जेका हाज़िरी हुई आहे। जॾहिं त स्कूल अॼु खां वठी खुली विया आहिनि ऐं तालीम जो जेको अमल आहे, तदरीजी अमल, उहो शुरू थी वियो आहे। जी ठीकु आहे शाहिद, तव्हांजी महिरबानी अपडेट करण लाइ।